शेर कराची खां कलम खयो आहे असांजे नौजवान कलमकार सरदार सिंह धीराणी। सलाम कोट लॻ ॿाटारियो भील खां सरदार सिंह धीराणी पंहिंजे मन घुरे महबूब खे कुझु म्यारूं ॾींदे लिखे थो। मुंहिंजे मन जा महबूब इएं नाहे कबो जीअं तो कयो, हा ईअं नाहे कबो जीअं तो कयो। असांजे मोहबत में कहिड़ी कमी हुई, असां खां कहिड़ी ख़ता थी, जेको तूं उहे सभई ॻाल्हियूं विसारे छॾियूं। उहे मोहबतूं, उहे प्यार, उहे वचन, उहे वाइदा। असीं परदेसी माण्हू कराची जहिड़े शहर में पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं कटूं पिया। बस चंद महीने जी छुट्टी में पंहिंजे मुल्क ईंदा आहियूं। परदेस में माण्हू कीअं तो ज़िंदगी गारे ऐं गुज़ारे, इहा कंहिं परदेसी खां ई पुछो। हा मुंहिंजे मन जा महबूब साईं, तुंहिंजे यादि जी सार सच ने पुछी तई बेचैन दिल हर रोज़ तोखे यादि कंदी आ। मुंहिंजे मन जा महबूब साईं, ही दिल उदास लुढ़क हारे थी ऐं तोखे सारे थी। तूं अलाए किथे आहीं, साल बि गुज़री विया पर असांजा उहे साॻी हाल आहिनि। साल गुज़रियो वञे, वक़्तु गुज़रियो वञे, पर अलाए छो जेके दिलि में रहंदा आहिनि उहे माण्हू विसरी नाहिनि सघंदा। हा बिल्कुलु ईअं ई मुंहिंजा पहिरीं, तूं बि असां खां कोन विसरंदे, हा कोन विसरंदे।